नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त सिंध ऐं बलूचिस्तान खे मिलाईंदड़ कंदकोट रिसालदार रोड केतिरनि ई सालनि खां भॻल टुटल हुजण करे शहरनि तोड़े ॻोठनि वासियुनि खे वॾी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी थो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कंदकोट में जो रिसालदार रोड ते, जिते ज़बूनी हाली जो शिकार आहे। वधीक गिरावाती मौजूदु आहिनि, उन्हनि खे मालूम थियो छा चवणु आहे। ॾाढो ख़राबु आहे, ॾाढी तकलीफ़ आहे। तेज़ सफ़र आहे, राति जो ॾींहं जो तमामु पथर लॻो जो रोड गाड़ी में कम लॻी आहे। सर ये जेकी आहे रोड जी हालात आहे, असां बिल्कुलु काफ़ी तंग थी रहिया आहियूं। तव्हां कंहिं बि राह गुज़रंदड़ खां पुछा कयो त बिल्कुलु असां बिल्कुलु तंग हो। असांजा हालात सफ़ा ख़राबु थी विया आहिनि। हिन रोड जे गुज़रण जे करे जेको असां जॾहिं बि गुज़रंदा आहियूं त असांखे वॾो टाइम लॻी वेंदो आहे। 15 मिंट जो सफ़र आहे कंदकोट ताईं। असांजो ॻोठु स्टाफ आहे, ॻोठु कामिल शाह लाड़ो, उतो 15 मिंट जो सफ़र आहे। असां घंटो ॾेढ घंटो असां लॻी वेंदो आहे। अगरि जे असांखे को मरीज़ साण हूंदो आहे न त मरीज़ पुॼण खां अॻु में बिल्कुलु मरण जी हालत में बि वेंदो आहे। बराए महिरबानी जेका आला हुकूमत आहिनि महिरबानी करे असां ते महिरबानी करे को रोड ते एक्शन करे असां ते महिरबानी करनि। जी नाज़रीन, तव्हां रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त वॾे टाइम खां वठी जेका सो त रोड ज़बूनी हाली जो शिकार आहे। असां बस वारनि खे अपील कयूं था त ख़ुदारा ही रोड फुल नोटिस वठी ही रोड ठाहियो ॾिनो वञे। कैमरामैन हिदायतुल्लाह सां गॾु जानी चौसाल बलोच। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।